पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िले सखर वारा ज़िले सदर सखर खुर्शीद अहमद मीरानी जी अॻवानीअ में पाकिस्तान ज़िंदाबाद पाक फौज ज़िंदाबाद जे उनवान सां शानदार रैली कढी वई, जंहिंमें शहरिन वरी अंग में शिरकत कई। रैली ज़िले सेक्रेटरिएट ने पिंड सखर खां शुरू थी शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तां गुज़रंदे सखर प्रेस क्लब ते ख़त्म थी। रैली में शामिल नून लीग कारकुननि जे हथनि में क़ौमी झंडा हुआ ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फौज ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा हणी रहिया हुआ। रैली दौरान फिज़ा जोश ऐं जज़्बे सां गूंजी रही हुई ऐं अवाम भरपूर शिरकत ज़रिए पंहिंजे पाक फौज सां इज़हार यकजहती कयो। सखर प्रेस क्लब ते मुज़ाहिरीन सां ख़िताब कंदे खुर्शीद अहमद मीरानी चयो त असीं हिक क़ौम जी हैसियत सां पंहिंजे मुल्क पंहिंजी पाक फौज सां हिक पेश थिया आहियूं। माज़ी में बि पाक फौज सां गॾु बीठा हुआसीं ऐं अॼु बि पंहिंजी फौज सां ॼमी बीठा आहियूं। हिन पंहिंजे ख़िताब में भारत खे सख़्त पैग़ाम ॾींदे चयो त असीं ही रैली कढी दुश्मन खे इहो ॿुधाइण था चाहियूं त हू कंहिं बि ग़लतफ़हमी में न रहे। जेकॾहिं हिन पाकिस्तान ते जारियत जी कोशिश कई त खेसि भरपूर ऐं मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। भारत सिविलियन आबादी खे निशानो बणाए बुज़दिलाणो अमल कयो आहे ऐं हाणे खेसि असांजी पाक फौज जे रद्द अमल जो इंतज़ारु करणु घुर्जे। खुर्शीद मीरानी चयो त हाणे वक़्तु ऐं जाइ जो फ़ैसिलो असीं कंदासीं ऐं दुश्मन खे इन जी जारियत जो अहिड़ो जवाबु ॾींदासीं जो तारीख़ यादि रखंदी। हुन चयो त ही रैली इन ॻाल्हि जी अकासी करे थी त सॼी क़ौम पाक फौज सां गॾु बीठी आहे जीअं त सीमेंट जी भित। रैली दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ामात कया विया हुआ, जॾहिं त ट्रैफ़िक जी रवानी खे बरक़रार रखण लाइ पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री बि मुक़रर हुई। शहरिन मुस्लिम लीग नून जे हिन क़दम खे साराहियो ऐं क़ौमी यकजहती क़ाइम रखण ते ज़ोर ॾिनो। ही रैली न रुॻो भारत ख़िलाफ़ वाज़े पैगाम हुई, पर इन मां इहो बि साबित थियो त क़ौम, सियासतदान ऐं अवाम पाक फौज सां यकजहती में मुत्तहिद आहिनि। रैली में ज़िले जनरल सेक्रेटरी आज़म खान, लेडीज़ विंग अॻवान ख़ालिदा शेख, इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलहसन खोसो, फ़हीम गरगेज, शहीद हसैन मीरानी, राशिद महर, नईम बदर, अकरम सुमरो, बाबू सचल, वहीद फुलपोटो, अहमद हुसैन भट्टी समेत ॿिया उहिदेदार पिणु शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।